खबर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण जी। दादू में गैस्ट्रो ऐं डायरिया ते ज़ाब्तो न आयो। एक हफ़्ते दौरान 13 ॿार फौत थी विया। सिविल अस्पताल में ॿारनि जो वार्ड गैस्ट्रो में मुब्तला मासूम ॿारनि सां भरिजी वियो। इंतिज़ामिया वधीक ॿार दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। दादू शहर ऐं भरपासे जे नंढनि वॾनि शहरनि में बरसाति ऐं ड्रेनेज जो पाणी बीहण करे गैस्ट्रो ऐं डायरिया वबाई सूरत अख़्तियार करे वरिती। दादू ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन ऑफ पाकिस्तान सिंध जे सदर सोबत अली बलोच, जनरल सेक्रेटरी मंसूर अली चारण ऐं ॿियनि जी मुशावरत सां दादू ज़िले जे उहिदेदारनि जी बॉडी जी चूंड कंदे नॉमिनेशन लाइ चेयरमैन ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन ऑफ पाकिस्तान खे मोकिलिया विया, जंहिंमें सदर एडवोकेट राशिद हुसैन गलो, नायब सदर एडवोकेट अब्दुल रऊफ़ मेमण, जनरल सेक्रेटरी एडवोकेट मुफीद अहमद नारेजो ऐं ॿिया चूंडिजी विया।